थारूशाह में म्यूज़िक टीचरनि तरफ़ां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ कराची एहतजाज जी हिमायत में थारूशाह में भी फ़नकारनि तरफ़ां मज़ामती गीत ॻाए एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। उन मौक़े ते फ़क़ीर ज़वार सोलंकी, असद अली चुनू ऐं ॿियनि चयो त तालीम खाते जो वज़ीर सैयद सरदार अली शाह फ़नकारनि सां माटेली मां वारो सलूक बंदि करे पूरी सिंध जा फ़नकार सरापा एहतजाज आहिनि, पर उन बावजूद बि सिंध हुकूमत तरफ़ां को बि नोटिस नाहे वरितो वियो। उन्हनि सिंध हुकूमत ऐं तालीम खाते खां मुतालबो कयो त फ़नकारनि खे ऑफर आर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। मोरो में कमंद जे वापारी अली गुल चांडियो खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ वारसनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मक़बूल जे वारसनि चयो त कुझु साल अॻु फुर दौरान ग़ुलाम मुर्तज़ा चांडियो खे क़त्ल कयो वियो, जंहिंजो फ़ैसिलो MP मुमताज़ चांडियो पारां कयो वियो। जवाबदार धुर जा माण्हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फायरिंग कंदा रहनि था। नतीजे में 3 ॾींहं अॻु ॻोठ भरिसां 5 जवाबदारनि मक़तूल अली गुल चांडियो खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे। हुननि घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार ऐं पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मोरो भरिसां क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर वैन जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो। नतीजे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणनि समेत हिकु ॿार फ़ौत थी वियो, जॾहिं त हिकु औरत खे ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतियुनि जे लाश खे ज़रूरी कार्रवाइनि लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त पुलिस वैन ड्राइवर ऐं वैन खे तहवील में वठी छॾियो। बोलारची जे ॻोठ चक नंबर 4 लॻ बुखारी दरगाह वटां 17 वरनि जे नौजवान मुर्तज़ा नोड़ियो घर में फाओ खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। संदसि पीउ मूजिबि गुज़िरियल राति नौजवान पुटु मामूल मुताबिक़ असां सां गॾु मानी खाई सुम्हण लाइ वियो। सुबुह उथियासीं त संदसि टंगियल लाश मिलियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची पोतीअ जे लाश खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ॿिए पासे गुज़िरियल ॾींहुं ॻोठ शमलू कोलीअ में बि 40 वरनि जे शंभू कोली फाओ खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। डेरोलाल विलेज में पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में मुबैना मुक़ाबले दौरान हिकु ॾुआरी मारिजी वियो, जॾहिं त संदसि 2 साथी फरार थियण में कामयाब थी विया। पुलिस मूजिबि ॾुआरियुनि जी इतला ते उडेरोलाल लॻ 71 मोरीअ वटि पहुतासीं त ॾुआरियुनि पुलिस खे ॾिसंदे फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग में हिकु फोरू सोहेल गेलियो फ़ौत थी वियो, जॾहिं त संदसि 2 साथी फरार थी विया। पुलिस तरफ़ां पोतीअ जे लाश खे ज़रूरी कार्रवाइनि लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ठठो में शहीद दोदो सूमरो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ज़िले ठठे तरफ़ां ॾेरकी जे भरचूंदी पीरनि वटि 3 सालनि खां मुबैना तौरु नाहक क़ैद नीगरी सायरा सूमरो जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते तंज़ीम जे चेयरमैन अली मोहम्मद सूमरो, गुलज़ार सूमरो ऐं ॿियनि चयो त 3 साल अॻु कोरियल फतेह सूमरो जी 10 वरनि जी नींगरीअ खे ॾेरकी जे पीरनि अगवा कयो। अगवा में मुलविस मियां अरसलान, मियां सोहेल समेत ॿिया शामिल आहिनि। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त ॾेरकी जे पीरनि खां नींगरीअ खे आज़ादु करायो वञे। ॿी सूरत कंहिं बि हद ताईं वञी नींगरीअ खे बाज़ियाब करायो वेंदो।